अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी में भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं मोरो खां सिटी रिपोर्टर आरिफ अली यूसुफज़ई जी कैमरामैन जानी जुमानी सां। SHO मोरो अली अकबर खोखर एहसास क़फालत सेंटरनि जो ओचितो दौरो कयो। दौरे दौरान मोरो शहर जे एहसास क़फालत सेंटरनि ते तैनात पुलिस एहलकारनि ऐं एहसास क़फालत मोरो जे इंचार्जनि खां सेंटरनि ते इंतज़ामनि बाबति तफ़सील वरिता, जंहिंखां पोइ सेंटर ते मौजूदु डिवाइस एजेंटनि खां मुलाक़ात कई। हुन मौक़े ते SHO अली अकबर खोखर डिवाइस एजेंटनि खे चयो त एहसास क़फालत जे मुस्तहक़ औरतुनि खां कंहिं बि क़िस्म जी कटौती बर्दाश्त न कई वेंदी। समूरो अमल शफ़ाफ़ हुजणु घुरिजे। जंहिंखां पोइ सेंटरनि ते पैसा वसूल कंदड़ औरतुनि खां तस्दीक कई, जंहिं ते औरतुनि चयो त असांखे पैसा पूरा मिली रहिया आहिनि, जॾहिं त उन मौक़े ते मोरो जो सीनियर सहाफ़ी जुमानी बख्शल अहमद पिणु मौजूदु हा। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।